सब का पहिरीं ध्यानु फोकस पंहिंजो पाण ते ऐं ॿियनि जे कम में हथ टिकाइण बंदि करणु। भई जेको करे थो उहो करे थो, असां छा कंदासीं? जेको करे सो कंदो, असां छा कंदासीं? हर को पंहिंजो पंहिंजो कमु करे। जीअं पाण सभु हिते वेठा आहियूं, असां अगरि सभु पंहिंजो पंहिंजो कमु कंदासीं त सॼे ॾींहं में असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। असांखे पंहिंजी कामयाबी उहो पंहिंजे कम जे लाइ 1 घंटे खां अधु घंटो काफ़ी हूंदो आहे, बसि ॿियो वधीक न खपंदो आहे। बाक़ी असां एवरेज ॾिसंदासीं 23 कलाक असां ॿियनि जे कमनि सां हथ चुरांद कंदा रहंदा। कंहिंसां गिला, कंहिंसां खुशामद, कंहिंसां कुझु, कंहिंजी ॻाल्हि, कंहिंजो कुझु। असांजो पंहिंजो कमु अधु कलाक, 1 मथे कलाक मथे हूंदो ई न आहे, जेतिरा बि आहे। असांजो पंहिंजो दुकानु आहे, ऑफिस आहे, अगरि असां उते ध्यानु ॾियूं, असां ॾिसंदासीं असां तेज़ी वधंदासीं। पर असांजी नज़र सदाई ॿिए जो, ॿिए जी गाॾी काॾे वई, ॿिए जो कमु छा थियो, ॿियो कीअं थो हले। पंहिंजो कमु असांखे यादि न हो। याने असां पंहिंजे कम में पंहिंजे लाइ अधु कलाक बि नथा ॾेई सघूं ऐं ॿियनि जे लाइ असां कलाकनि जा कलाक ॿियनि खे मिसाल तौरु सिर्फ़ु उछालण लाइ असां विझाए था छॾियूं। ऐं उहे टेंशन असां में बीमारी जो असरु पैदा कंदा आहिनि, दुख जो असरु कंदा आहिनि, तनाव जो असरु पैदा कंदा आहिनि। तंहिंजे करे असां नेम में, ध्यान में चयो सिर्फ़ु अधु कलाक वेही करे ध्यानु कयो ऐं अधु कलाक, कलाक, 2 कलाक जेतिरो बि वेहूं, उनजे मगरि ज़िंदगी में असांजो टाइम एतिरो आहे, बसि एतिरो असां पंहिंजो पाण ते फोकस ॾियूं, सभु सही थी वियो। ठीकु इहे जीअं कोरोना हुयो, हक़ीक़त में असांजो पंहिंजो ख़र्चो या पंहिंजी लाइफ जी ज़रूरत एतिरी आहे जेतिरी कोरोना जे वक़्त में असां सां हुई। जॾहिं कोरोना हुयो असांजे घर जो ख़र्चो केतिरो, घुमण फिरण ख़र्चो घणो थींदो, हिकु घर जो बसि 20,000, 25,000, 30,000 खां मथे कंहिंजो थोरो थींदो, बाक़ी सभु लग्ज़रियस में ईंदा आहिनि जेके बि आहे। जेको हक़ीक़ी ख़र्चो उहो ओतिरो हुयो जेतिरो असां कोरोना में ख़र्चींदा हुआसीं। असां रोटी ज़रूरु खाईंदासीं, घुमंदा फिरंदा, ज़रूरी चीज़ूं ज़रूरु पूरियूं कंदासीं, उहे ख़तमु थींदियूं न। बाक़ी जेके चीज़ूं आहिनि सभु लग्ज़रियस में ईंदियूं आहिनि, जेके ख़र्चा वधंदा आहिनि। साॻिए नमूने सां जेको फोकस पंहिंजी ज़िंदगी जो आहे उहो कलाक खां मथे कोन्हे। बाक़ी जेको बि कुझु आहे उहो असांखे ॿियनि जूं ॻाल्हियूं आहिनि। तंहिंजे करे सभ खां पहिरीं असां जेको कमु खणूं असांजो ध्यानु उन ते हुजणु खपे त मां इनखे कीअं पूरो कयां। ऐं जॾहिं जॾहिं असां ध्यानु उन ते ॾींदासीं असां पंहिंजो पाण खे पावरफुल महसूसु कंदासीं, पंहिंजो पाण खे ठीकु महसूसु कंदासीं। जॾहिं जॾहिं असां पंहिंजो कमु छॾे करे ॿियनि सां इंटरफेयर कंदासीं उते असां रुकिजी वेंदासीं। ॿियनि सां इंटरफेयर न, ॿियनि सां हेल्प ठीकु आहे, मदद ठीकु आहे, उहा बहितर आहे। भई उहो जेकॾहिं असां कंहिंसां चङो हलंदासीं असां सां चङाई पंहिंजो पाण थींदी। असां कंहिंसां ग़लति हलंदासीं उनजो ग़लति असांखे पाण खे मिलंदो। त साॻिए नमूने असां जॾहिं कंहिंसां हथ चोरांद कंदासीं या पंहिंजी दुश्मनी पाण सां आहे, छाकाणि त कर्म फल असांजे मुंहुं थी करे ईंदो। पर असां कंहिंसां बहितर वहिंवार कंदासीं त पोइ उहो मुंहुं थी करे असां ॾे ईंदो।
इन करे पंहिंजे तरफ़ां जेतिरो थिए असां चङाई कयूं ऐं पंहिंजे कम सां कमु रखूं ऐं पोइ असां सदाई कामयाबु थींदा आहियूं। तंहिंजे करे ध्यान जी अहमियत हूंदी आहे। ध्यान जो मक़सदु इहो न असां सिर्फ़ु अखियूं बंदि करे वेही रहूं, अखियूं बंदि खोपड़ी ॿिए पासे, असां छा कंदासीं? ध्यान जो मक़सदु आहे असां पंहिंजे तरफ़ो पूरी करूं। जीअं हिकिड़ी कथा आहे, कहाणी आहे। हिकिड़ो संत तपस्या कंदो वेठो, त जीअं तपस्या में साम्हूं शेर आयो। शेर खे बुख लॻी, हुन चयो हाणे संत खां मथे ॿियो केरु ईंदो, साम्हूं वेठो आहे। ऐं हुन हिकदमि संत ते झड़प हणण जी, अॻिते वधण जी कई। एतिरे में पासे में हिकिड़ो झंगली सूअर खड़ो। हो त हुयो ई सूअर, झंगली सूअर, पर कुदरत जी खोपड़ी फिरी। मुंहिंजे संत तपस्या कंदो त हरू भरू जे गले छो थो पए? ऐं सूअर उहो झंगली जेको शेर जे साम्हूं थियो ऐं ॿई पाण में विड़ी पिया। ॿिन्ही हिक ॿिए सां घटि न कई। हुन बि हुनखे मारे पूरो कयो, हुन बि हुनखे मारे पूरो कयो। हुनखे बि जेतिरो गुस्सो कावड़ हुई कढणो, हुनखे बि जेतिरो गुस्सो हो कावड़ कढणी। तव्हांजो ॿिन्ही हिक ॿिए खे चीरे रखियो, ॿई मरी विया। जॾहिं ॿई मुआ, सूअर स्वर्ग में वियो, शेर नर्क में वियो। जॾहिं त जहिड़ो ॿिन्ही कयो, विड़िया ॿई, क्रोध ॿिन्ही खे हुयो, चीरियो फाड़ियो ॿिन्ही, कंहिं हिक ॿिए सां घटि कंहिं क़िस्म जी कोई कोन कई। पर हिकिड़े खे स्वर्ग मिलियो, ॿिए खे नर्क मिलियो। उनजो कारण सिर्फ़ु इहो, छाकाणि त फोकस ॿिन्ही जो अलॻि अलॻि। शेर जो फोकस हो ॿियनि खे नुक़सानु पहुचाए, संत खे मारण, ऐं सूअर जो फोकस हो उनखे बचाए। त इंसान जॾहिं चङाई ऐं मंदाई कंदो आहे, कम ॿई कंदा नी, महिनत ॿई कंदा नी, दिमाग़ ॿई हलंदा नी, ख़र्चा ॿई कंदा नी, ॻाल्हाईंदा ॿई नी, पर अगरि फोकस ध्यान महान हूंदो आहे, सोच बहितर हूंदी आहे, त पोइ जेतिरी महिनत हूंदी आहे उहो स्वर्ग ते पहुचाए छॾींदी आहे। अगरि सोच ख़राबु हूंदी आहे, वीचार ख़राबु हूंदा आहिनि, अमल त साॻियो ई हूंदो आहे, पर उहा नर्क ॾेई छॾींदी आहे, सॼो गिला जो घांगो ॾेई छॾींदी आहे, हमेशह जे लाइ इज़त जो नाश त नाबूद करे छॾींदी। तंहिंजे करे असां इंसान जेके आहियूं, असां ज़िंदाऊं कंदासीं त सभु कुझु ज़रूरु, जेको ई कंदासीं। भई पेर आहिनि, घुमंदासीं ज़रूरु, हथ आहिनि, उहे हलंदा ज़रूरु, ज़बान आहे ॻाल्हाईंदी ज़रूरु, अखियूं आहिनि ॾिसंदियूं ज़रूरु, नक आहे सुंघंदो ज़रूरु, पेट आहे खाईंदो ज़रूरु, रिश्ता आहिनि निभाईंदासीं ज़रूरु। जेको बि कुझु आहे उहो सभु कुझु पंहिंजो कमु त कंदो, लेकिन कम जी नोइयत छा आहे, उहा सही आहे ग़लति। असांजो फोकस पंहिंजो पाण थो हुजे, जेको मां कयां थो उहो सही आहे ग़लति, उहो छॾो। असांखे नज़र पंहिंजो पाण ते मूं ग़लति आहे या सही आहे। अगरि ग़लति आहे, थोरे वक़्तु लॻंदो शायदि असां ॿिए सां कयूं था, पर हक़ीक़त में पंहिंजी दुश्मनी पाण सां, असां पाण जा दुश्मन छो थियो? छाकाणि त कर्म जो फल त मोटी करे ईंदो।
असां ज़िंदगी में हमेशह पंहिंजो पाण सां सॼण थी करे रहो। अगरि पाण सां सॼण हूंदासीं तो असांजी हिसाब सां सॼणाई पलंदी, पाण सां दुश्मन थियासीं हिसाब सां दुश्मनी हलंदी। तंहिंजे करे ज़िंदगी में कॾहिं बि पंहिंजा दुश्मन पाण न बणिजो। ऐं पंहिंजो दुश्मन पाण न बणिजण जो मक़सदु आहे ॿिए खे दुख न ॾियो, ॿिए खे ग़लति न कयूं, बसि इहा सॼी सोच हुजे। इन करे सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, नेम ध्यान में हूंदा तो अंग भंग अंग अंग अलॻि वार वार मालिक जी रहमत में ॿियो कुझु बि न हुजे। भई जेको कमु कंदा फोकस उन ते, रोटी खाइण लाइ बि चयूं, पचाइण लाइ बि चयूं, कारोबार में फोकस उन ते रखो, तव्हां सदाई कामयाबु बसि। तंहिंजे करे जीवन में ॿिए सां टंग न अड़ायूं, कॾहिं पंहिंजे कम सां कमु रखो। ऐं जेतिरो कम सां कमु रखंदासीं ओतिरो सां वधंदासीं, फलंदासीं, फूलंदासीं।